सुप्रीम कोर्ट आर्मी पब्लिक स्कूल साने ते कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी रिपोर्टनि खे अवाम आॾो पधिरो करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क अंदरि अलमियो इहो आहे त नंढनि माण्हुनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वञे थो, वॾनि खां कुझु पुछियो ई नथो वञे। इहा रवायत हाणे ख़तमु थियणु घुरिजे। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जे लाइ सख़्त क़दम कया वञनि। सुप्रीम कोर्ट में आर्मी पब्लिक स्कूल साने बाबति पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान APS साने ते कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी रिपोर्ट्स खे अवाम आॾो पधिरियूं करण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत हुकूमत खे कमीशन जी रिपोर्ट ते लाइन ऑफ एक्शन ठाहिण जी हिदायत कई, जंहिं लाइ अमानुल्लाह कुनरानी खे अदालती मुआविन मुक़ररु कयो वियो। अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾिनी त वाक़िए जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त अटॉर्नी जनरल साहब मथां खां कार्रवाई जी शुरूआत करियो, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बची सघिजे। ख़बर हुजणु घुरिजे त कंहिं जे गफ़लत जे नतीजे में वाक़ियो पेश आयो ऐं कंहिं ॼाण मुहैया न कई। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त मुल्क अंदरि अलमियो इहो आहे त नंढनि माण्हुनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वञे थो, वॾनि माण्हुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वेंदी आहे। हुकूमत खे अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ ठोस कदम खणण घुरिजनि। होॾां APS साने जे मुतासिरनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे स्कूल जो दौरो करण जी दावत ॾेई छॾी आहे। चीफ जस्टिस 16 डिसंबर ते पेशावर में रिथियल तक़रीब में शिरकत जी दावत क़बूले वरिती आहे।